बड़ी चोरी करे हुई है। बाबा सहेली ना हुई हुयस। कुर्तियां ने चोरी हुई है पंहिंजे यार सां मिलण जे लाइ वरी। न बाबा तूं नथी ॻाल्हायां। बस चोरी मूंखे सॼी ख़बर आहे तुंहिंजी। अब्बा छोकर तो वॾी होशियार आहे। अॼु मुंहिंजी जान बचाए विधई। मां त ॾाढो शर्मिंदा आहियां। मां त हिन ते हरू शक कयो। मड़ मूंखे माफ़ कजो। बाबा पहिरियों पक करे पोइ सभिनी ते शक कंदा कयो। ईअं कंहिं ते शक हाँ अब्बा अॼु मुंहिंजी ग़लती आहे। मां ॿीहर कंहिं ते शक ईअं न कंदुसि अब्बा। मुंहिंजी ग़लती आहे। मां जंहिं ते शक कयो उन ई मुंहिंजी जान बचाए विधी। मां वरी ॿीहर माफ़ी थो वठां। अब्बा तव्हां वॾा आहियो। हर माफ़ी न वठो बाबा। ख़ैर आहे बस। बाबा आईंदा कंहिं ते शक न कंदा कयो। बस महिरबानी। अड़े बि ख़बर पई अथई अलाए न भागुर जे सहुरे हुन ते शक कयो। इहो पोड़ो त हूं आहे ई शकी क़िस्म जो माण्हू। भागो अहिड़ो आहे। हुन वेचारी माईअ ते शक कयईं। हुन माई हुनजी जान बचाई। ना हुनखे ॾंगण आयो हुयो। ओया पिंकी अची वई हाणे। न पुट असां तुंहिंजी ॻाल्हि न असां हुन बागुल जी ॻाल्हि पिया कयूं। हाणे पिंकी खे बि स्कूल पढ़ाइणु घुरिजे। हाणे पिंकी पढ़ण जी क़ाबिल थी वई आहे। हाणे नंढड़ी न आहे रही। हाणे वॾी थी वई आहे। सुभाणे कंहिं मास्तर सां वञी ॻाल्हाए मिलां। हा सही आहे। मां त ड्रेस बि ठाहे रखी आहे पिंकी लाइ। अचे ही ॾिसो। वाह वाह वाह। हाणे पहिरियों तूं वञा जेसिताईं नंढड़ो ॼमे वॾो थिए पोइ। परेशान